हमास ऐं इसराइली फ़ौज में 3 ॾींहं बि वेढ़ जारी। हमास जे हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग 1100 थी वियो। 2741 ज़ख़्मी, केतिराई इसराइली शहरी ऐं अहलकार यरग़माल बणियल। इसराइल जी फ़ौज ग़ज़ा में हवाई हमला तेज़ करे छॾिया। वहशानी बमबारी में 704 फ़लस्तीनी शहीद, 4000 खां वधीक ज़ख़्मी। मारिजी वियलनि में 143 ॿारड़ा ऐं 105 औरतूं शामिल। हमलनि खां पोइ 1,23,000 फ़लस्तीनी बेघर थी विया। इसराइल के वज़ीर-ए-आज़म नेतन्याहू फ़लस्तीन में हमास ऐं लबनान में हिज़्बुल्लाह ख़िलाफ़ भरपूर ताक़ती कार्रवाई जो ऐलान करे छॾियो। ऑपोज़िशन खां हंगामी हालत में क़ौमी इतिहादी हुकूम जे क़याम में सहकार जी अपील। इसराइल जी फ़ौज जे ॾखण लबनान ते हमले सबबि लबनानी हथियारबंद तंज़ीम हिज़्बुल्लाह जा 3 फाइटर मारिजी विया। बरतानवी ख़ाबरू इदारे मूजिबि हिज़्बुल्लाह पारां बि इसराइल फ़ौज जी चेक पोस्टुनि ते गाइडेड मिसाइलनि जी जवाबी कार्रवाई में 2 इसराइली फ़ौजी मारिजी विया। आईन कानून चीफ जस्टिस जी ख़्वाहिशुनि जे ताबे न आहे। पार्लियामेंट सुठी नीयत सां कानून साज़ी कई आहे। जेकॾहिं को मरीज़ मरी रहियो हुजे त छा मेडिकल जी सम्झ रखंदड़ उन लाइ मरीज़ खे मरण ॾींदो त हू डॉक्टर न आहे। पार्लियामेंट खे चऊं था त नंबर गेम पूरी हुअणु घुरिजे, पर हिकु शख़्स अचे थो ऐं पार्लियामेंट खे रबड़ स्टैम्प बणाए थो छॾे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा रिमार्क्स। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो आहे त पार्लियामेंट रूल्स नथी ठाहे सघे ऐं न ई रूल्स ठाहिण लाइ कानून साज़ी करे सघे थी। मौजूदा कानून जे दायरे में रही रूल्स में तब्दीली जो अख़्तियार रुॻो सुप्रीम कोर्ट वटि आहे। आइन चए थो त सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर जा रूल्स बणाइण लाइ बाख़्तियार आहे। सुप्रीम कोर्ट आइन खां मथां रूल्स ठाहे त को त यादि ॾियारींदो त आइन जे दायरे में रहो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जा रिमार्क्स। प्रैक्टिस एंड प्रोसीजर केस जी ॿुधणी अॼु ताईं मुलतवी। बलोचिस्तान के ज़ौब वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस जो ॻुझे इतलाती ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां वेढ़ दौरान मेजर समेत 2 जवान शहीद थी विया। शहीद मेजर सैयद अली रज़ा शाह ऑपरेशन के फ्रंट खां लीड करे रहियो हो। फायरिंग जी ॾेवट जे नतीजे में हवालदार निसार बि शहादत माणी। ISPR जी पधिराई। दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ इलाइक़े में ऑपरेशन क्लियरेंस जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी टंडो अलियार जो ॻोठ बख़्तावर पिताफ़ी आमद। पीपल्स पार्टी चेयरमैन जे अॻूणे सूबाई वज़ीर इमदाद पिताफ़ी जे आजियाणे में शिरकत। अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, अॻूणो सूबाई वज़ीर शहर जी लीना मेमण बि शरीक। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद जे मौक़े ते टंडो अलियार में सिक्योरिटी सख़्त कई वई। निगरान वॾे वज़ीर पारां जोड़ियल JIT माड़ी जलबाणी वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कमिश्नर हैदराबाद ख़ालिद हैदर जी सरबराही में JIT ॻोठ माड़ी जलबाणी पहुची वई। क़तल थी वियल 4 ॻोठाणनि जे पोयरनि सां ताज़ियत। वाक़े जे अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं फरियादी राहिब जलबाणी जा बयान कलमबंद करे वरिता। JIT सरबराह ख़ालिद हैदर चयो आहे त माड़ी जलबाणी वाक़े जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच करे समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वेंदियूं। टंडो मोहम्मद खान जे बुरड़ी शाह करीम रोड ते चेकिंग दौरान कार में सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 2 एहलकार सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मी थियल एहलकारनि में गुलाब ब्रोही ऐं हाजी नौतकानी शामिल। संदन हालत गणतीअ जोगी हुअण सबबि हैदराबाद नियो वियो। ऐं सखर में सालेपट ऐं झांगड़ू पुलिस धारदार मुबैना मुक़ाबलनि में 2 ॼणा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरिता। ॾोहारी हुजण जी दावा। पुलिस मुक़ाबलनि में ॾोहारियुनि मोहम्मद नवाज़ चाचड़ ऐं मोहम्मद हसन मंगणार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो।